तालीमी इदारनि जी हॉस्टलनि अंदरि रहंदड़ शागिर्द तोड़े शागिर्दाणियुनि खे सहूलतूं फराहम करणु इंतिज़ामिया जी पहिरीं ज़िम्मेवारी हूंदी आहे। सिंधु यूनिवर्सिटी जे हॉस्टलनि में बुनियादी सहूलतुनि जी खोट सबबि शागिर्द सरापा एहतजाज बणियल आहिनि। हॉस्टलनि में साफ़ पाणी जी खोट, सुठी खाद खुराक न मिलण ऐं बिजली जी अख बूट खां बेज़ार शागिर्द यूनिवर्सिटी जे रोडनि ते निकिरी आया। शागिर्दनि टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार कुझु हिन रीति वंडिया। हॉस्टल के अंदर काफ़ी सारा मसला आहिनि, जंहिंमें लाइट जो वॾे में वॾो इशू आहे। छाजे करे हींअर पेपर हलनि था, पेपरनि जे दौरान लाइट 3-3 4-4 घंटा हलियो वञे, वॾो डिस्टर्ब थी वेंदा। उनखां अलावा पाणी जो वॾो में वॾो बुहरान आहे। उनखां अलावा वाशरूमनि में कुंडियूं कोन आहिनि, सफ़ाई जो को बि अहिड़ो नज़मो ज़ब्त लॻो पियो आहे अंदरि। माना को ऐं इहो थो चवां, जे अगरि मेस ते मानी खायूं था त रोज़ी आहे, पर उहो मानी खाइण जे लाइक़ बि कोन्हे। असल में असांजो मार्च हुयो DVM गेट खां मेन गेट ताईं। कल्ह बि असांजो एहतजाज जो हॉस्टल गेट जे आॾो 3 मुतालबा आहिनि: बिजली, पाणी ऐं हरासमेंट जेका शागिर्दनि सां कई थी वञे ऐं नियाणियुनि सां कई थी वञे, उस्तादनि जे तरफ़ां ऐं शागिर्दनि सां, हॉस्टलरनि सां उन्हनि जे गेट ते कई थी वञे। उन्हनि में जेके वॾा हिननि असांजा मुहाफ़िज़ विहारिया आहिनि, उहे असां सां हरासमेंट कनि था गैर ज़रूरी शयुनि ते। शागिर्दनि सां हिते बदतमीज़ी थी वञे। कसी क्लार्क जेके बीठा आहिनि उते गेटुनि ते असांखे माना उते बीहारियो, अड़े हेॾे थी साइड ते थी, माना अहिड़ो बदतमीज़ी सां। हॉस्टल में अगरि ॾिसंदो तव्हां, टांकियुनि जी सफ़ाइयूं न आहिनि, पीअण जो पाणी न आहे, वाटर कूलर RO प्लांट 2 आहिनि पर हुनखे हलाइण लाइ केरु तयारु न आहे। 2 ई नवां लॻा आहिनि, पर वञूं था लॻा आहिनि नवां, पर हुनखे टाइम टू टाइम हलाइनि त सही न, घटि में घटि त पाणी थधो थिए। माशाल्लाह शागिर्द हिते 5-6 हज़ार शागिर्द हॉस्टल में रहे थो, उन्हनि खे थधो पाणी न मिलंदो, कारे वेंदा हू सिर्फ़ु पंहिंजे कारोबार कमाई जे हिसाब सां दुकाननि ते बर्फ़ रखी वेठा आहिनि, त माना शागिर्द जीअं वठनि, बाक़ी फीसूं असांजा छा था वठनि। शागिर्दनि जा हिते तव्हां हॉस्टल में हली ॾिसो, अलाए केतिरा मसला आहिनि। न पाणी साफ़ थो मिले ऐं उन खां पोइ जेके वाटर कूलर आहिनि हॉस्टलनि ते, उहे मुकमल तौर ते नाकारा बणियल आहिनि। ऐं उन खां अलावा न शागिर्दनि खे पीअण जो पाणी थो मिले, न शागिर्दनि खे खाधो सुठो थो मिले। मेसन वारनि खे चवनि था, चई बाबा हीअ असांखे गैस ई नथा ॾियो। जेकॾहिं गैस तव्हां मेसन वारनि खे बि नथा ॾियो, त पोइ तव्हां गैस जा पैसा असां खां वठो था, इंटरनेट जा पैसा असां खां वठो था, उहे छाजे लाइ था वठो, उहे कारे था कयो। सिर्फ़ु हिते ज़रई में ही करप्शन कयूं शागिर्दनि खे। सिंधु यूनिवर्सिटी नोएडा जे वाइस चांसलर डॉक्टर फ़तेह मोहम्मद खे घुर्जे त शागिर्दनि जे मामूली मुतालबा फौरी तौरु हल करे खेनि उहो अहसासु ॾियारियो वञे त शागिर्द बि हिन इदारे जो हिसो आहिनि। कैमरामैन काशिफ़ वाकलानी सां गॾु मुबीन मक्सी, टाइम न्यूज़, टंडोजाम।